नाज़रीन, ठट्टो खां रिपोर्टर लखा ॾिनो झिरकाई जी रिपोर्ट मुताबिक़ अलहाज सैयद एजाज़ शाह शिराज़ी जी यादि में झिरक साइड नाइट क्रिकेट टूर्नामेंट में राति 2 आख़िरी क्वार्टर फाइनल मैच थी गुज़रिया। पहिरियों मैच झिरक साइड मुक़ाबला हाजी हाशिम 11 जे टीमनि में थी गुज़रियो, जंहिंमें पहिरीं बैटिंग झिरक साइड 11 कंदे मुक़रर 8 ओवरनि में 4 विकेटनि जे नुक़सान ते 109 रन्सूं ठाहियूं, जिन जे जवाब में हाजी हाशिम 11 1 विकेट ते 112 रन्सूं ठाहे मैच में कामयाबी हासिल करे झिरक साइड जी टीम खे टूर्नामेंट खां ॿाहिरि कढी छॾियो। हाजी हाशिम 11 जे रांदीगर सफ़दर बहितरीन बैटिंग कंदे 22 बॉलनि ते 50 रन्सूं ठाहे मैन ऑफ द मैच जी ट्रॉफी महिमान ख़ासि रईस गुलाम मुस्तफ़ा सूमरो ऐं अरबाब जुमन दल खां वसूल कई, जॾहिं त ॿियो मैच डबू शोरो मुक़ाबला खोसा 11 जे टीमनि में थियो। पहिरीं बैटिंग डबू शोरो 11 कंदे मुक़रर 8 ओवरनि में 3 विकेटनि जे नुक़सान ते 133 रन्सूं ठाहियूं, जिन जे जवाब में खोसा 11 3 विकेटनि जे नुक़सान ते 113 रन्सूं ठाहे मैच हाराए टूर्नामेंट खां ॿाहिरि निकिरी वई। डबू शोरो 11 जे रांदीगर मुइज़ बहितरीन बैटिंग कंदे 17 बॉलनि ते 53 रन्सूं ठाहे महिमान ख़ासि बशीर बुकेरो ऐं शादाब अहमद झरको खां मैन ऑफ द मैच जी ट्रॉफी वसूल कई। अॼु राति 2 सेमी फाइनल जा मैच थींदा, जंहिं खां पोइ फाइनल मैच 4 मई सूमर जी राति थींदो।